गंबट जी मार्केट कमेटी जी प्लाट ते बासरन पारां मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ सिविल सोसाइटी ऐं सियासी समाजी अॻवाननि पारां हंगामी इजलास कोठायो वियो, जंहिंमें शहरियनि पारां कामोरनि जी मदद सां प्लाट ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक हलाइण सां गॾु सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे गंबट मां CN न्यूज़ जो रिपोर्टर ग़ुलाम असगर मेमण। जी ग़ुलाम असगर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु दारा, जीअं त गंबड़ जे मार्केट कमेटी अनाज मंडी जे प्लाट ते बासरन पारां मुबीना कब्ज़े ख़िलाफ़ सिविल सोसाइटी ऐं सियासी समाजी अॻवाननि पारां हंगामी इजलास कोठायो, जंहिंमें शहरनि कामोरनि गजी अनाज मंडी जे प्लाट ते मुबीना कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक हलाइण सां गॾु सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल करण जो पिणु फ़ैसिलो कयो वियो। उन मौक़े ते इजलास खे ख़िताब कंदे फंक्शनल लीग अॻुवान शेख ख़ालिद हुसैन, PP गंबड़ तालुके जे सदर लियाकत शाह, PP अॻुवान हाजी अमान नारजो, म्यूनिसिपल कमेटी गंबड़ जे अॻूणे वाइस चेयरमैन सैद नूरुल्ला शाह, मेहर नारजो ऐं ॿियनि चयो त गंबड़ में बासरन पारां मार्केट कमेटी जी सरकारी प्लाट ते कब्ज़ो कयो वियो आहे, जंहिंमें इंतिज़ामिया मुलवस आहे। मुख़्तियारकार गंबड़ ऐं तपेदार मिली भगत करे प्लाट जा लखें रुपयनि जी रिश्वत एवज़ जाली खाता ठाहे कब्ज़े खोरनि खे ॾिना आया आहिनि। हिननि चयो त शहर जे सरकारी प्रॉपर्टीअ ते कब्ज़ो कंहिं सूरत में बर्दाश्त न कंदासीं। उन लाइ अॼु असां सियासी समाजी धुरियुनि जी गजाणी कोठाई आहे। जी